खेबरलग टाउन कमेटी उडेरो स्टेशन ते नसीरवास साले शाह मोरी वटि गैर कानूनी तौर ते लकड़ा टैक्स वसीले इतां गुज़रंदड़ गाॾियुनि जहिड़ो कि ट्रक, मज़दा, बसूं, रक्शा ऐं रेड़ा गाॾी लोड वारियूं गाॾियूं इन्हनि खां 200 खां 150-20 रुपयनि ताईं जे हर रोज़ उगाड़ी करे रोज़ाना हज़ारे रुपया महानो लखे रुपयो भत्तो वसूल कयो पियो वञे। जॾहिं त कुझु वक़्तु अॻु DC मटियारी परवेज़ अहमद बलोच पारां अवामी शिकायतुनि ते हिते लॻियल गैर कानूनी लकड़ा टैक्स जो दौरो करे ख़त्म करायो वियो हो। जे बाद वरी इहो सिलसिलो ॿीहर शुरू कयो वियो आहे। जॾहिं हिन नाके ते महीने में लखे रुपयनि जी वसूली थिए थी, जेका वरी टाउन जे तरक़ियाती कमनि जे हवाले सां जणाए थी वञे, पर अॼु ताईं टाउन जे कंहिं बि कम में इहा पैसा इस्तेमाल न पिया थियनि, न वरी को हिन जो हिसाब किताब आहे। बसि लकड़े जी आड़ में भताखोर माफ़िया अवाम खे नाके जे बहाने पुरलट लायो वेठी आहे। हिन सॼे कम में केतिरा ई अहम अॻवान मुलवस आहिनि, जेके हिसेपति ते ही लकड़ा नाको लॻाए सरेआम भताखोरी कनि पिया। जॾहिं त हिन भताखोरी खे रोकण लाइ जांच इदारा बिल्कुलु ख़ामोश आहिनि। जांच इदारनि खे घुर्जे त उडेरो स्टेशन टाउन लॻ नसीरवास जे पुल वटां लॻल गैर कानूनी लकड़ा नाको फौरी तौर ते बंदि कराए अवाम खे वधीक फुरजण खां बचायो वञे। छाजो टूल आहे मूंखे ॿुधायो, छाजो टूल आहे? गवर्नमेंट जो आहे। गवर्नमेंट जो छा? कहिड़ी गवर्नमेंट टूल इहो ठाहियो आहे? कमेटी जो आहे। कहिड़ी गवर्नमेंट जो आहे? मूंखे ॿुधायो गवर्नमेंट जो नालो ॿुधायो। टाउन कहिड़ी टाउन कमेटी आहे? टाउन कमेटी कहिड़ी है? हाँ ॿुधायो मूंखे कहिड़ी टाउन कमेटी आहे? बुक में लिखियल है। हाँ छा लिखियल आहे बुक में? ये ॾिसो, ये इनकी बुक आहे। छाजो बुक आहे? उडेरे में घड़ा आया छा आयो आहे? हिकिड़ो मिनट उडेरे ऐं अवां ही ॾिसो, इहो पुल जी हालत आहे। हिन पुल जो इहो टैक्स था वठनि। हिन पुल हिकिड़ी गाॾी टक कोन थी मटे सघे हिन पुल खां, जेको हिन जो टैक्स वठे पियो असांखां। इहो हिन पुल जो टैक्स वठे पियो। इहो हिननि जी हालत आहे। इहो इन पुल जो, इहो पुल ॾिसी सघो था, टक कोन थो मटे सघे हिन पुल जो असांखां टैक्स पिया वठनि। हा इहो मोबाइल न, इहो ख़बर पवंदी तोखे। उन डप कोन्हे असांखे। तूं छा उन जो डप कोन्हे, सभु ख़बर पवंदी तोखे कंहिंजो डप आहे कंहिंजो कोन्हे। तव्हां त माण्हुनि खे चूतियो ठाहे वेठा। इहो पुल त ठाहियो, टैक्स ॾियूं था, 20 जो 30 ॾींदासीं, 30 जो 50। छा ही पुल? गाॾियुनि जो एक्सल टुटंदा, केरु जवाबदार आहे? किथे एक्सल तुंहिंजो? गाॾियुनि जो एक्सल टुटंदा आहिनि खॾनि मां, केरु जवाबदार आहे? तव्हां टूल वठण लाइ तयारु आहियो, पुल ठाहिण लाइ तयारु कोन आहियो? तूं ॻाल्हि न करी सां। कहिड़ी सां मां ॻाल्हायां थो? भले ॻाल्हि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।